नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमाती सवाल खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंदि ईंदो सो ही आहे त औरत जे मुतालिक़ सवाल आहे त छा औरत घर जी छत ते नमाज़ पढ़ी सघे थी या न। प्यारा दोस्तों, इन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, सुवाल ही आहे त छा औरत पंहिंजे घर जी छत ते नमाज़ अदा करे सघे थी या न। इहो जाइज़ आहे या नाजाइज़ आहे। गर्मी हुजण जे करे या बिजली न हुजण जे करे घर में अंदरि कमरे में नमाज़ न पढ़ी सघे त छा उहा छत ते नमाज़ पढ़ी सघे थी या न। त प्यारा दोस्तों, इन जो जवाबु आहे त औरत घर जी छत ते नमाज़ अदा करे सघे थी, जाइज़ आहे, लेकिन उहो तॾहिं जॾहिं घर जी छत ते मुकमल पर्दो हुजे, पर्दे जी हालत में वञे ऐं घर जी छत ते एतिरी दीवार हुजे जंहिं तां हू ॿिए कंहिं घर ते नज़र न विझी सघे या उतां खां केरु हिन औरत खे न ॾिसी सघे त इन सूरत में उहा औरत घर जी छत ते नमाज़ अदा करे सघे थी। इन में को बि गुनाह न आहे। लेकिन औरत खे बंदि कमरे में नमाज़ पढ़णु ज़्यादा अफ़ज़ल आहे। औरत बंदि कमरे में नमाज़ पढ़े त इहो ज़्यादा अफ़ज़ल आहे। त प्यारा दोस्तों, हूअं इन पर्दे जी हालत में जेको केरु बि उनखे न ॾिसे या उहा कंहिंखे न ॾिसे त इन सूरत में उहा औरत जेका आहे सो घर जी छत ते नमाज़ अदा करे सघे थी। उन में को बि हरज न आहे। प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हांजी खिदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।